इला आदिन अखाहुम हुदा क़ाल या क़ौमि इअ्बुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन ग़ैरुह अफ़ला तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अल्लाह रब्बुल इज्जत को सलाम हुजूर नबी मुकर्रम शफीअ मोहम्मद रहमतुल आलम जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुक़द्दसा से रूह शरीफ जो नजरानो पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ो भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हज़रात जी वकार कुछ टाइम पहिरों आवाज़ साम्हूं अल्लाह जे नबियन जे ज़िक्र ऐं तज़किरे जे सिलसिले जे बारे में अर्ज़ करे रहियो हुयुसि। अल्लाह जे नबियन मां जनाबे इदरीस, जनाबे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम, जनाबे शुऐब ऐं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो तज़किरो ऐं हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुछ तज़किरो ॼावां जे साम्हूं बयान कई हुई। अॼु मूं अवां जे साम्हूं हज़रत सैयदना हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र करण वारो आहियां। हज़रत जी वकार के अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह जे प्यारन नबियन जो ज़िक्र, अल्लाह जे प्यारन वलियन जो ज़िक्र, अल्लाह जे नबियन जे असहाब जो ज़िक्र भी एक इबादत है। हज़रत जी वकार वो हमारे सामूं जनाबे हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में कुछ अर्ज़ करण वारो आहियां। सब खां पहिरों जनाबे हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम ते आया, उन क़ौम जो नालो हुयो आद। उन क़ौम जो नालो हुयो आद। ये कुरान में आहे व इला आदिन अखाहुम हूदा। तो क़ौम आद जो कुछ तारुफ मुख़्तसर अवां जे साम्हूं बयान कंदुसि। उन खां बाद में हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुछ तारुफ ऐं कुछ अहवाल अवां जे साम्हूं बयान कंदुसि। उन खां बाद में क़ौम आद ऐं जनाबे हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जे विच में कयल गुफ्तगू, कयल ॻाल्हि ॿोल जा कुछ मामलात अवां जे साम्हूं बयान कंदुसि। उन खां बाद में क़ौम आद जा कुछ कम ऐं कुछ करतूत अवां जे साम्हूं बयान कंदुसि क़ुरान जी रूह सां। ऐं उन खां बाद में क़ौम आद जनाबे अल्लाह जे रसूल हज़रत हूद अलैहिस्सलाम जी जेके नाज़ेबा लफ़्ज़ ऐं गुस्तागी अल्लाह जे नबी जी कई, उहो बि क़ुरान पाक में ज़िक्र थियल आहे, उहो बि अवां जे साम्हूं बयान कंदुसि। उन खां बाद में क़ौम आद ते जेके अल्लाह जा इनाम थियल हुया ऐं हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम उहे इनाम यादि ॾियारे करे अल्लाह जे शुक्र करण जो उन्हनि खां मुतालबो कयो। उहे इनाम कहिड़ा हुया उहे बि अवां जे साम्हूं बयान कंदुसि। पर जॾहिं क़ौम आद अल्लाह जे नबी, अल्लाह जे रसूल जी तक़ज़ीब कई, उनखे कूड़ो चयऊं, उन खां बाद में अल्लाह सुब्हानहू व तआला उन क़ौम आद ते जेको अज़ाब नाज़िल कयो, उन अज़ाब जो आख़िर में मां अवां जे साम्हूं तज़किरो बयान कंदुसि। हज़रत जी वकार क़ौम आद जो कुछ तारुफ अवां जे साम्हूं। क़ौम आद अरब जी हिकु क़ौम हुई ऐं ताक़त जे हिसाब सां
क़ुव्वत ऐं शौक़त शान शौक़त जे हिसाब सां वॾी बेमिसाल ऐं वॾी वजाहत ऐं वॾी ताक़तवर क़ौम हुई ऐं उनजे ताक़त जा अजीब अजीब किस्सा ऐं कहाणियूं उन अरब जे माण्हुनि जे ज़ुबान ते हलंदा हुया ऐं उन्हनि जो नालो आद रखियो वियो इन जे करे कि उन्हनि जो जेको ॾाॾो हुयो वॾो हुयो उहो उन जो नालो आद हुयो उन निस्बत जे करे उन मुनासिबत जे करे उनजो नालो बि क़ौम आद रखियो वियो ऐं उनजे ॾाॾे जे नसब जो सिलसिलो कुझु वास्तनि खां बाद में हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सां मिली रहियो आहे जीअं आद बिन औस बिन इरम बिन शालिह बिन अर्शफहद बिन साम बिन नूह अलैहिस्सलातु वस्सलाम। हज़रत ज़ीबकार क़ौम आद यमन ऐं अमान जे मुल्क विच वारे इलाइक़े अहकाफ़ में आबाद हुई ऐं अहकाफ़ यमन जो हिकु हिसो आहे। उन खां बाद में क़ौम आद जे हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम ऐं हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम जे विच वारे जेको ज़मानो आहे उहो बि वॾे अरसो ऐं तमामु वॾो ज़मानो आहे। उन खां बाद में हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुझु तारुफ़ संदन नालो हूद अलैहिस्सलाम आहे ऐं संदसि नसब कुझु वास्तनि खां बाद में अल्लाह जे नबी जनाब नूह अलैहिस्सलातु वस्सलाम सां वञी करे मिले थो पियो ऐं संदसि क़ौम जनाब नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम खां बाद में जनाब नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम ते अल्लाह अज़ाब नाज़िल कयो। उन खां बाद में हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम ते रब सुब्हानहु व तआला ॿिए नंबर ते अज़ाब नाज़िल कयो छो त उन्हनि जा कम वॾा ग़लति कम हुया। उहे क़ौम शिरक में कुफुर में वञी करे मुब्तला थी हुई तो रब सुब्हानहु व तआला उन्हनि ते इज्तिमाई अज़ाब नाज़िल करे उन सभिनी खे हलाक ऐं बर्बाद तबाह करे छॾियो। हज़रत ज़ीबकार हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक 464 साल हुई तो हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम खे चयो कि ऐं मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत कयो उन वहदहू ला शरीक जी इबादत कयो। ये अॻिते मां हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत हूद जे क़ौम आद जे दरमियान विच वारे जेको ॻाल्हि ॿोल आहे उन जो ज़िक्र अव्हांजे साम्हूं बयानु करण वारो आहियां कि हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे तौहीद ऐं शिरक खां कुफुर खां बेज़ारी जे लाइ उन्हनि खे चई रहिया हुया ऐं उन्हनि खे अल्लाह जे तौहीद वहदहू ला शरीक जे इबादत जे तरफ़ उन्हनि खे सॾे रहिया हुया। उन्हनि खे चयो कि ऐं मुंहिंजी क़ौम उन वहदहू ला शरीक जी इबादत कयो उन खां सवाइ कोई माबूद न आहे सिर्फ़ु उन जी इबादत कयो। उन खां बाद में जनाब हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन्हनि खे अल्लाह वहदहू ला शरीक जी इबादत जे तरफ़ सॾियो त उन्हनि अल्लाह जे नबी अल्लाह जे रसूल जनाब हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी कई। चयो कि इन्ना लनराक फी सफाहतिन व इन्ना लनज़ुन्नुका मिनल काज़िबीन। ऐं हूद अलैहिस्सलातु वस्सलाम असां तोखे माअज़ल्लाह बेवकूफ़ जेका सो ॾिसूं था पिया ऐं असां तोखे कूड़ो सम्झूं था पिया। जॾहिं उन्हनि अल्लाह जे नबी ऐं रसूल जनाब हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जी गुस्ताखी कई तो अल्लाह जा नबी हमेशह सब्र ऐं तहम्मुल पसंदि हूंदा आहिनि। सब्र ऐं तहम्मुल जे दामन खे मद्दे नज़र रखंदे हुए हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि ऐं मुंहिंजी क़ौम मूं में का बि बेवकूफ़ी न आहे बल्कि मां पंहिंजे रब्बुल आलमीन जो रसूल आहियां ऐं उन जा कुझु अहकामात ऐं कुझु पैगाम उन जे तरफ़ां कुझु हुकुम मां अव्हांजे साम्हूं जेका सो बयानु करे रहियो आहियां। जेकॾहिं तव्हां अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हांखे हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम खां बाद में ज़मीन में तव्हांखे ख़लीफ़ो बणायो ऐं तव्हांखे ज़मीन में ताक़तवर क़ौम बणायाई
ऐं तव्हांखे रब सुभाणे व तआला क़ुवत ऐं जिस्म जे हिसाब सां वॾी क़ुवत ऐं वॾी ताक़तवर क़ौम बणायई, पर इन जे करे तव्हां हमेशह पंहिंजी बका सम्झो था पिया, बका पंहिंजी चाहियो था पिया। तो अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कयो, अल्लाह जे रसूल जी इताअत कयो ऐं अल्लाह जे अहकामनि ते अमल कयो ऐं वहदहु ला शरीक जी इबादत कयो। जंहिं रब खां सवाइ कोई माबूद न आहे उन जी इबादत कयो, पर उन्हनि अल्लाह जे नबी जी गुस्ताखी कई ऐं मआज़ल्लाह उनखे चयो कि असां तोखे कूड़ो सम्झूं था पिया। त उन खां बाद में हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमायो कि मुंहिंजी क़ौम तव्हां उन अज़ाब जी इंतज़ार कयो ऐं मां बि तव्हां सां गॾु रब सुभाणे व तआला जे अज़ाब जो इंतज़ार कंदो रहंदुमि। हज़रत जी वक़ार ही जेको मां जे साम्हूं बयानु कयो कि सूरह आराफ में तज़किरो आहे ऐं सूरह हूद में भी अल्लाह सुभाणे व तआला क़ौम आद जो ज़िक्र फरमायो आहे। वैला आदिना खां हूदा ऐं अल्लाह फरमायो कि क़ौम आद जी तरफ़ असां उन्हनि जे नस्बी भाउ जनाब हूद अलैहिस्सलाम खे मोकिलियोसीं। उन खां बाद में हूद अलैहिस्सलाम उहे ॻाल्हियूं फरमायो कि मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत कयो, उन खां सवाइ कोई बि माबूद न आहे। तव्हां पंहिंजा हथ जा ठाहियल हथ अठोका बुत ऐं माबूद ठाहे करे तव्हां उन्हनि जी इबादत कयो था पिया। इहो सिर्फ़ु अल्लाह ते हिकु बहितान आहे। उन खां बाद में अल्लाह जे नबी रसूल जनाब हूद अलैहिस्सलाम फरमायो आहे मुंहिंजी क़ौम मुंहिंजी सचानियत ऐं मुंहिंजी हक़ानियत जी इहो दलील आहे कि मां जेको अल्लाह जे तरफ़ां पैगाम ऐं अहकाम तव्हांजे तरफ़ खणी आयो आहियां उन ते तव्हांजो कोई बि तव्हां खां कोई अजर, कोई तव्हां खां दुनियावी कोई लालच ऐं तमामु मां तव्हां खां कोन थो घुरां, बल्कि मुंहिंजो अजर ऐं मुंहिंजी मज़दूरी ऐं मुंहिंजो अजर सवाब सिर्फ़ु रब सुभाणे व तआला जे ज़िम्मे ई आहे। उहो रब सुभाणे व तआला इन अहकाम जे पहुचाइण ते उहो ई मूंखे अजर सवाब इन जो अदा फरमाईंदो। त हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमायो कि जेकॾहिं मां कूड़ो हुजां हा त कूड़ो माण्हू एॾी वॾी महिनत मशक़त तकलीफ़ सां जेकॾहिं उहो कोई कमु कंदो आहे त बग़ैर कंहिं दुनियावी तमा जे, बग़ैर कंहिं लालच जे उहो कोई बि कमु एॾे महिनत सां न कंदो। पर मां तव्हां खां दुनिया जे हिसाब सां कोई तमा तव्हां में न आहे। इहो ई मुंहिंजे जनाब हूद अलैहिस्सलाम फरमायो, इहो ई मुंहिंजे हक़ ऐं सच जी हिकु दलील आहे। अॻिते हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमायो कि मुंहिंजी क़ौम इस्तग़फिरू रब्बकुम सुम्मा तूबू इलैहि युरसिलु समा अलैकुम मिदरारम व यज़िदकुम क़ुव्वतन इला क़ुव्वतिकुम वला ततवल्लौ मुजरिमीन। मां मुख़्तसर पंहिंजे साम्हूं बयानु करण वारो आहियां। ऐं मुंहिंजी क़ौम अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बख़्शिश घुरो ऐं पोइ पंहिंजे गुनाहनि खां शिरक ऐं कुफ़र खां तौबा करे उन जे नबी जे मथां रसूल जे मथां ईमान आणियो। उहो रब सुभाणे व तआला तव्हांजे मथां ज़बरदस्त बारिश बि नाज़िल फरमाईंदो, यानी बरसाति बि अल्लाह तव्हांजी मोकिलींदो ऐं पहिरीं खां वधीक तव्हांजी क़ुवत ऐं तव्हांजी ताक़त खे वधाईंदो ऐं तव्हां मुजरिम थी करे मुजरिम क़ौम थी करे न फिरो। छो त रब सुभाणे व तआला हज़रत हूद अलैहिस्सलाम जी दुआ जे करे अल्लाह सुभाणे उहे क़ौम आद बाग पोखींदी हुई ऐं उन खां पोख पोखींदी हुई। पर जॾहिं संदन अल्लाह जे नबी जे नाफ़रमानी जे करे हज़रत हूद अलैहिस्सलाम उन्हनि जे ख़िलाफ़ दुआ घुरी तो अल्लाह सुभाणे व तआला आसमान खां उन्हनि जे मथां बरसाति वसाइण 3 साल बंदि कई। तो अल्लाह जे नबी ईमान आणण जा ज़ाहिरी फ़ाइदा बि ॿुधाया कि तव्हां जेकॾहिं ईमान आणींदव तो रब सुभाणे व तआला तव्हांजे मथां बरसाति बि नाज़िल फरमाईंदो। जॾहिं बरसाति नाज़िल फरमाईंदो उन बरसाति मां तव्हांजा बाग ऐं तव्हांजो पोख जेका सरसब्ज़ थी वेंदी ऐं तव्हांजा बाग बिल्कुलु सब्ज़ ऐं शाद आबाद थी वेंदा। इन जे करे ईमान आणण जा इहे ज़ाहिरी फ़ाइदा बि आहिनि। उन खां बाद में संदन क़ौम इहो जवाब में इहो चयो इन्ना नक़ूलु इल्ला तराका बअदु आलिहतना बिसूअ क़ाल इन्नी उश्हिदुल्लाह व अशहदु अन्नी बरीउम मिम्मा तुशरिकून। क़ौम आद चयो कि हे हूद तूं असांजे इलाहनि असांजे माबूदनि असांजे बुतनि जे तूं नाफ़रमानी कई, तो
तो असांजे किन बुतनि असां इहो सम्झूं था पिया कि असां ॿी का ॻाल्हि तुंहिंजे बारे में कोन कयूं था, असां इहो चऊं था ऐं हूद असांजे किन बुतनि तुंहिंजे दिमाग़ मां अज़ला ख़राबु करे छॾियो आहे, तोखे असांजे किन बुतनि जेका सो चिरियो करे छॾियो आहे। इन जे करे तूं अहिड़ी उहा अल्लाह वहदहू ला शरीक जी इबादत जी असांखे सॾे थो पियो। कि हज़रत हूद चयो कि जेकॾहिं तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि ते अमल न कंदो तो मां इहो अल्लाह खे बि गवाह बणायां थो ऐं तव्हां बि गवाह ऐं शायदि बणिजी वञो कि जंहिं बुतनि खे तव्हां रब जी शरीक बणायो था पिया, मां उन सभिनी बुतनि खां बेज़ार आहियां। उन खां बाद में जनाब हूद फरमायो मिंदूनी फकीदूनी जमीअन सुमला तुनज़िरून, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे ख़िलाफ़ का रिथ रिथणी आहे तो तव्हां सभु गॾिजी करे मुंहिंजे ख़िलाफ़ रिथ रिथियो, मूंखे का बि ठर ऐं का मोहलत न ॾियो ऐं जेको बि तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ करणु चाहियो था तव्हां भले कयो। मां अॼु बि चवां थो कि तव्हांजा इहे जेके महबूद बुत इहे कूड़ो, मां अॼु बि उन्हनि खे कूड़ो चवां थो ऐं आईंदा बि उन्हनि खे कूड़ो चवंदुसि। उन खां बाद में जनाब हूद अलैहिस्सलाम फरमायो कि मुंहिंजो मां अल्लाह ते जेको मुंहिंजो रब तव्हांजो रब आहे उन ते मां भरवसो कयां थो पियो। मां मिन दाब्बतिन इल्ला वाक़िअतुन बिन नासियतिहा इन्न रब्बी अला सिरातिन मुस्तक़ीम, दुनिया ते हिन ज़मीन ते कोई बि चुरंदड़ शइ उन रब जे हर शइ अल्लाह सुब्हानहू व तआला उन जी पेशानीअ खे पकड़ींदड़ आहे। मतिलबु इहा आहे कि दुनिया ते का बि चुरंदड़, का जानवर हुजनि, पखियूं हुजनि, इंसान हुजनि, जेका बि मखलूक आहे उहा अल्लाह सुब्हानहू व तआला जे हुक्म जे तहत आहिनि। जॾहिं हर मखलूक जानवर पखियूं रब जे हुक्म जे तहत आहिनि तो लिहाज़ा जेकॾहिं रब जे तरफ़ां मूंखे का तकलीफ़ कोन लिखियल आहे तो तव्हां ऐं तव्हांजा सभु इहे कूड़ा महबूद गॾिजी करे जंहिंजी का बि इख़्तियार न आहे मूंखे का बि ज़रे बराबरि का तकलीफ़ नथा पहुचाए सघनि। छो त मुंहिंजो तवक्कुल, मुंहिंजो भरवसो सिर्फ़ु उन वहदहू ला शरीक ते आहे जेको सिर्फ़ु मुंहिंजो ख़ुदा न आहे, तव्हांजो बि ख़ुदा आहे, मुंहिंजो बि ख़ुदा आहे, समूरे मखलूक जो ख़ुदा आहे, हर शइ जो ख़ुदा आहे। जंहिं इंसान जो तवक्कुल ऐं भरवसो उन ज़ात ते हुजे जेको सभिनी जो पालणहार आहे त उन जे ख़िलाफ़ जेकॾहिं पूरी दुनिया उन जे ख़िलाफ़ उथी बीहे त जेकॾहिं उन रब जे मथां जंहिं इंसान जो तवक्कुल ऐं भरवसो हूंदो आहे तो अल्लाह सुब्हानहू व तआला उन इंसान जी इंसान खां हर मखलूक खां रब सुब्हानहू व तआला उन जी हिफ़ाज़त फरमाए छॾींदो आहे। हज़रत वक़ार अॻिते हज़रत हूद अलैहिस्सलाम फरमायो कि